यार खादिम, अॼु घर जो कमु तूं संभाल, मां यार थोरो कम सां वेंदुसि। हाँ कहिड़े कम सां वेंदे? यार रांझनि सां मिली ईंदुसि, ॿिया सभु हमरा उते आया हूंदा, थोरो उन्हनि सां मिली ऐं ॻोठ जा हाल अहवाल वठी ईंदोमान। तोखे ख़बर आहे तूं रहनि किथे था? यार इहा ख़बर न आहे तूं किथे था रहनि, बाक़ी मां उन्हनि खे ॻोल्हींदुसि, अलाह कंदो मूंखे मिली वेंदा। हेॾे वॾे शहर में तूं आख़िर उन्हनि खे ॻोल्हींदे किथे? हिकु चकर मूंखे मिलिया हुया, उन तरफ़ वेंदुसि न त रब कंदो मूंखे ॿीहर ज़रूरु मिली वेंदा। ठीकु आहे मोर, तूं वञी पंहिंजे हमराहनि खे ॻोल्ह, घर जो कमु मां पाणे करे छॾींदुसि। त इहा तुंहिंजी महिरबानी आहे यार खादिम, मूंखे पक आहे त रांझनि आयो हूंदो ऐं उते हमराहनि खे पैसा ॾेई आयो हूंदो। इहा महिरबानी थींदी। हा मां त ॿुधायां यार। दुआ कर बेबिल त रांझनि छोकिरनि खां पैसा वठी ऐं सामान वठी अचे। ॿियो आहे न त अलाह कंदो को न को बंदोबस्तु करे मोटंदो। एॾे वॾे शहर में अदा उन्हनि खे ॻोल्हे न आंदो अम्मा? ज़रूरु ॻोल्हींदो, ज़रूरु ॻोल्हींदो। हाणे हू इहे वापसि त कोन मोटंदो। चवंदा आहिनि त शहर में कमु खुटण जो ई न आहे। जेकॾहिं छोकिरा हिमत कंदा त शहर मां गंज कमाए ईंदा। बाबा जेकॾहिं शहर में एॾो कमु आहे त पोइ असां हितां लॾो खणी शहर में हली छो नथा वियूं? हिते बाबा ज़मीन जा कुझु टुकड़ा आहिनि, अबाणा कख आहिनि ऐं मालवंद माण्हू आहिनि। असीं शहर किथे वञी सघंदासीं? बाबा अबाणा कख ते भुरण लॻा आहिनि, ज़मीनूं वीरान थी वियूं आहिनि, हिते समूरो माल बि मरी वियो आहे। बाक़ी छा बचियो आहे जो हिते असां ॻोठ नथा छॾे सघूं? मां वॾनि जूं क़बरूं आहिनि हिते, उहे हिननि खे हितां वञण ई नथियूं ॾियनि। ॻाल्हि वॾनि जे क़बरुनि जी न आहे। जॾहिं वस थींदी आहे न त असांजी ज़मीनूं आबाद थी वेंदियूं आहिनि, बहार थी वेंदियूं आहिनि ऐं असांजो माल जेको ॾुबरो हूंदो आहे न उहो बि ख़ुशि थी वेंदो आहे ऐं पोइ असांजी ज़िंदगी तमामु सुठी गुज़रंदी आहे। हीउ पहिरियों चकर आहे जो 2 सालनि खां वठी बरसाति न आहे पई, तॾहिं अहिड़ा ॾींहं ॾुखिया गुज़रनि था। जॾहिं वस थी न त सभु थक ई लही वेंदा। बाबा जेकॾहिं इहा बस साल बि न थिए त पोइ? रब महिरबान आहे, बसूं ज़रूरु थींदी। माण्हू कॾहिं बि ना उमीदी वारियूं ॻाल्हियूं न करे। अम्मा मथो गरम आहे, छा तप थियो अथई छा? हा अम्मा, असांजे वेड़े में अण मुदाए तो तपो अची पियो आहे। वीचारी बाई हेॾी सारी आहे, हुनखे बि खट भेड़ो करे छॾियो अथसि, वरी मूं तरफ़ रवानो थियो आहे। हाणे मालिक पंहिंजी बाछा करे, न त घणनि खे खट भेड़ो कंदो। अम्मा चवी हा काके टिबे खे तिकड़ो खाको तोखे बि ॾे हा। काकी बाई 2 खाका पीता आहिनि, सफ़ा फिरणी थी वई आहे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।